खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। गंबर रिपोर्ट मीर अली शेख। गंबर रेलवे स्टेशन ते ॾोहारनि जी का अमलो यरकमालिक ज़ख़्मी ॾोहारी फायरिंग करे पॉइंट मैन खे गोलियूं हणी शदीद ज़ख़्मी करे लखे रुपया फुल लूट करे फ़रार थी विया। रेलवे स्टेशन गंबर ते ॾोहारनि जी का हमलो यरकमाल मज़ाहमत ते हथियारबंदनि इंचार्ज मंज़ूर सुमरो खे गोलियूं हणी मरणगीर करे छॾियो। फायरिंग ते शहरन पहुची गिम्स अस्पताल पहुचायो। हथियारबंदन खुलेआम फुरलोट करे फरार। गंबड़ पुलिस वाक़े वारे हंध पहुची तफ़सील वरता। ज़ख़्मी पॉइंट मैन मंज़ूर सुमरो गिम्स अस्पताल दाख़िल। संदसि जूं 2 जंगू गोलियूं लॻण सबब मुतासिर। वाक़े जी फर्स्ट रिपोर्ट दाख़िल। ज़ख़्मी पॉइंट मैन मंज़ूर सुमरो चयो त ॾोहारी धाड़ो हण आया हुया। अमले मज़ाहमत कई त फायरिंग करे ज़ख़्मी करे रोक रक़म जेका कैश मौजूद हुई खणी फरार थी विया। गंबड़ पुलिस तरफ़ां जांच कई पई वञे। को सुबह वाक़ियो पेश आयो आहे। इन में जो घणा हथियार बंदा ऐं तव्हां खां घणा जेको आहे फुरलोट कयो हुई आहे। हिन में मुंहिंजे एएसएम जी ड्यूटी हुई जंहिंजो नालो वहीद भट्टी आहे ऐं हुन सां गॾु मुंहिंजो कांटियारो हुयो जंहिंजो नालो मंज़ूर अहमद आहे ऐं उहे ॿई ड्यूटी ते हुया। उन्हनि जे मुताबिक़ त हीउ तक़रीबन 4 बजे जो टाइम हुयो, 4:05 तक़रीबन। लाइट वई हली, उन में ईंदो असांजा एम्प्लॉई जेको आहे सो जनरेटर हलाइण विया त जीअं सिस्टम खे बहाल रखिजे ऐं उन्हनि मुताबिक़ त जीअं असां जनरेटर हलाए मोटी आयासीं त 2 हथियारबंद अॻु में ई ऑफिस में मौजूदु हुया ऐं उन्हनि खे ॾाढो पोखियो, मारपीट कई ऐं हिन जे मथां रिव्यू विझी करे ऐं जेको आहे सो माना वारदात कई आहे जंहिंमें असांजी कैश जेका आहे उहा तक़रीबन 1,11,450 रुपया उहा हिननि खई आहे। इहा असांजी 8 तारीख़ जी कैश आहे। उन खां पोइ करंट कैश असांजी भई जेका 10 तारीख़ जी आहे 1,850 रुपया उहा कैश बि असांजी, जंहिंमें हिननि माना जेको आहे तो असांजे कंटे वारे खे गोली बि हई आहे ऐं उहो ज़ख़्मी आहे। उहो हिन वक़्तु हॉस्पिटलाइज़ आहे, इन्वेस्टिगेशन हले पई। जीअं तव्हां